ख़ास में नारा केनाल में पानी घट अचण खां पोइ सब डिवीज़न जमड़ाऊ में भी सूरत हाल गंभीर थी वही है, जंहिं करे आबादकार सख्त परेशान आहिनि। पेश आहे तालिब शर जी रिपोर्ट। जियं त नारा केनाल में पानी की शदीद खोट है। नारा केनाल के थर्ड डिवीज़न और जमड़ाऊ डिवीज़न में जो हिन वक्त सूरत हाल है वह इंतहाई गंभीर थी वही है। और पानी जो इंसान के जियापे जो वाहिद पानी है। पानी हिन वक्त जो मीरपुर ख़ास डिवीज़न के मुख्तलिफ़ शाखन में इंतहाई खोट पैदा कई है। उनमें एक त पानी हुआ ही खोट है मथा का सतह ते, पर बी सूरत में जो आबपाशी अमले और मुंडे के आबादगारन पारा पानी चोरी करे पुछड़ी आबादगारन के सुकाए कंगाल बनाए वियो है। अचो तो उन हवाले से आबादगारन का पुछूं हुनन जो छा चवण है। सब डिवीज़न सिंधरी टेल सैफल टेल जा आबादगार आयूं। असांजी कोड भी कईसूं, हर शइ हर जगह ते डोडारी प्रेस क्लब ते भी आयासीं, हर जगह ते, पर जो इरिगेशन अमलो है वो असांजी शाख जो पानी टोटल विकिरो कयो। एक नंबर त असांखे मुंड जो लीगल गेज नथो ॾे इंजीनियर साहब, जो 3 फुट वारो गेज असांखे 2 फुट 2 इंच ते बीहारे वेठो आहे। हुननि जो पानी पूरो थिए थो, हुननि जा 20 50 हज़ार लख रुपया रात अचे थी। असां मिस्किन खे तबाह करे छॾिया आहिनि। असांजा फसल त सड़ी विया, जंतर गाह त सड़ी वियो, पर लेकिन असांखे हाणे असांजा तला ही सुकी आहे, पीअण जो पानी कोन्हे। असांजो चौपायो माल तकलीफ़ मंझ आहे। आबाशी खातो आबादगार टोटल मुंड जा 62 ज़मींदार गॾु कनि था, सभु रिश्वतखोर। एफओ चेयरमैन उन सां गॾु, इरिगेशन सभु डिपार्टमेंट सभु पूरो उन सां गॾु। असांखे का शइ ॾियण लाइ हू तयारु कोन आहिनि। वञूं था त असांखे मारण लाइ जो धमकियूं आहिनि, बंदूकूं खणी ॿियो रहंदासीं। मिसकिन माण्हू पंहिंजो साह बचाइण ख़ातिर भॼो वञूं, ॿियो छा करियोसीं, विड़ी त नथा सघूं असीं। पानी की तमाम सूरत हाल बुरी है। जुमे की रात मुझो ज़ाती वारो हुयो, जंहिंमें आऊं पंहिंजे ईमान सलामती सां चवां थो, जंहिंमें मुझो भाण ज़मीन में ही 3 वारो है। 51 ॾींहं ते वारो मूंखे वापसि आयो है। उन 51 ॾींहं जो आऊं पंहिंजो मुसलमानी सां चवां थो त मुझो ज़मीन में भाण छटियल है, उन ज़मीन के पानी ना है लॻो। तालिब शहर, मेहरान टीवी, मीरपुर ख़ास।